अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा नूरो पंहिंजी भेण हसीना बेगम जो संग जाबिर खान खे ॾींदो? छा वॾेरो चाकर खान सावल जे ॻाल्हियुनि ते अची जाबिर खान खे सज़ा ॾींदो? ने सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि हंधि बा वक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़, जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त कमीनो जाबिर रूंडे वटि ईंदो आहे। रूंडे खे चवंदो तूं हसीना बेगम जो इज़त सां मूंखे संग ॾेई छॾ, न त मां भॼाए वेंदमि। इन त रूंडो हुनखे तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो त रूंडो हुनखे ॾाढो मतिलबु त बुरो भलो ॻाल्हाईंदो। हुनखे चवंदो त मां पंहिंजी भेण खे मारे ते छॾींदमि, पर तोसां कॾहिं बि शादी करणु न ॾींदमि ऐं तूं इहे ख्वाब ॾिसण बि छॾे ॾे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो त सावल खान ऐं चाकर खान विच में ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। गुज़िरियल काफ़ी यानी पहिरें एपिसोड्स खां वठी वेंदे 7 एपिसोड्स हली विया आहिनि ऐं 8 हलण वारो आहे। इन में इहा आहे बेस आहे, इन में प्रूफ छा आख़िर ड्रामे जो मक़सदु छा आहे तव्हां ॾिसंदो त मतिलबु त को मज़ो ई न आहे। माना इहे इन सीन में रुॻो इहे सीन हलाया पिया वञनि। तव्हां ॾिसंदो त सावल हुनखे ॿुधाईंदो त तुंहिंजे जेको आहे त पीउ जो जेको आहे खून उन कयो आहे ऐं हिननि जो दुश्मन तुंहिंजे भाउ रावल वारनि जो बि दुश्मन इहे रूंडे वारा आहिनि। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो त सावल खे उहो वॾेरो चाकर खान छॾे ॾींदो आहे। सावल वॾेरे चाकर खान जे ॻोठ में ईंदो आहे, उते घुमंदो आहे, हुनखे रूंडो उतां थींदो आहे ऐं उहे पाण में ॻाल्हियूं कंदा आहिनि। रूंडो हुनखे चवंदो आहे त तूं हिते कीअं भुलिजी पियो आहीं, तोखे हिते हिन ॻोठ में अचण जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़।